असां रेड़ियूं था कयूं तोखे रेड़ियूं ॿुधण में नथियूं अचनि चाहे दुनिया में माण्हू था रहनि उन्हनि में तव्हांखे माण्हू नज़र नथा अचनि केतिरनि ॾींहंनि खां वठी ॿचिड़ा फाथल आहिनि ॿुधाए केर बि माण्हू हिननि ग़रीबनि जे लाइ तव्हां छा खणी आयो मां पुछण थो चाहियां मुख़्तियारकार तोखे शर्म अचणु घुरिजे डिप्टी कमिश्नर तूं हिननि ग़रीबनि जो तेसिताईं न निकिरी आहे जेसिताईं हिननि ॿचिड़नि खे न कढी आहे तव्हां इंसान न आहियो तव्हां में इंसानियत न आहे जे इंसानियत तव्हां में हुजे हा त हिननि ॿचिड़नि जो नियाणियुनि जो ख़्यालु रखो हा जेके केतिरे पाणी में फाथल आहिनि केतिरे अरसे खां वठी पोइ बिलावल ज़रदारी शहीदनि जो शहर अथई MRD में हिते केतिरा माण्हुनि पंहिंजी जानियूं ॾिनियूं ॿुधाए पाकिस्तान जे कहिड़े हिसे में केतिरा माण्हू हुआ पर ख़ैरपुर नाथन शाह ही शहीदनि जो शहर आहे हिते केतिरा माण्हू जेके शहीद थी विया मां पुछण थो चाहियां तूं काॾे वियो बिलावल कहिड़े पासे गुम थी वियो हुई काॾे ही कहिड़े मुल्क में वियो हुई हे ख़ैरपुर नाथन शाह नज़र नथो अचई हे तुंहिंजा नुमाइंदा अंधा बोड़ा गूंगा बणिजी विया आहिनि फ़ियाज़ बुट अंधो आहे रफ़ीक जमाली अंधो आहे मुराद अली शाह अंधो आहे इहे गूंगा थी विया आहिनि बोड़ा आहिनि आसिफ ज़रदारी अंधो आहे इन्हनि खे को नज़र नथो अचे ख़ैरपुर नाथन शाह नज़र नथो अचे ख़ैरपुर नाथन शाह जो 5 लख माण्हू खे दरबदर कयो अथसि असांजा मासूम बचड़ा दरबदर लॻा पिया आहिनि को रोडनि ते आहे को खेतनि में आहे को किथे आहे ज़ालिम तव्हां खां हिसाब किताब ज़रूर थींदो ख़ैरपुर नाथन शाह वासिन जो यादि रखिजो असांजे बचड़नि खे तव्हां मोड़ियो आहे असांजा घर बर बचा तबाह करे छॾिया आहिनि 2009 में बि हथ सां मोड़ियो आहे 2022 में हींअर बि हथ सां मोड़ियो आहे तव्हां हथ सां मोड़ियो आहे ज़ालिम तव्हां हथ सां मोड़ियो आहे अल्लाह बेपरवाह बादशाह तव्हां खां हिसाब किताब ज़रूर थींदो अल्लाह तव्हांजे बचनि खां बि वठंदो हिसाब किताब जो तव्हांखे कंहिं शहवासियुनि खे हर भेरे असांखे मोड़ियो था सुप्रीम कोर्ट जा जज यादि रखजांइ तूं मरदे तोखां बि हिसाब किताब थींदो तोखां पुछण वारो मालिक यौमिद्दीन ओ तोखां हिसाब किताब कंदो जे तूं कंहिं हिते ॿचिड़ा मासूम ॿार हिते फाथल आहिनि कैंप में मुख़्तियारकार खां मां पुछणु चाहियां थो ऐं AC खां ऐं डिप्टी कमिश्नर खां त तव्हां काॾे भॼी विया हो ऐं हे ॿचिड़ा बुख ते हिते वेठा आहिनि हिननि जी का सार संभाल कई अथव त हे हेॾे पाणी में हिते जेके मासूम ॿचिड़ा वेठा आहिनि त हिननि खे का घुर्ज आहे या कान हूंदी खुदारा बिलावल ज़रदारी मुराद अली शाह तव्हां ॾिसो त मासूम ॿचिड़ा नियाणियूं हिते फाथा पिया आहिनि केॾे पाणी में ऐं तव्हांजा ॿचिड़ा हिते फाथल हुजनि हा हेॾे पाणी में त तूं पंहिंजा ॿचिड़ा ईअं ॿाहिरि कढी वञी हा त तोखे ख़बर पए हा शर्म अचणु घुरिजे जो तव्हां चओ था रेस्क्यू मोकिलियो आहे तव्हां था चओ ॿेड़ियूं मोकिलियूं आहिनि हे ॿचिड़ा नियाणियूं सभु हिते फाथल आहिनि केतिरनि ॾींहंनि खां वठी इन जे करे मां तव्हांखे सभिनी खे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील थो कयां साईं हे मासूम ॿचिड़ा था ॾिसो हे नियाणियूं ॾिसो हे हिते ॿचिड़ा सभु माण्हू हिते 4 ॾींहंनि खां वठी बुख ते वेठा आहिनि तव्हां किथे हो काॾे मरी विया हो हे पाकिस्तान जो कानून ग़रीबनि जी मदद कंदी आहे का पाकिस्तान जो कानून जेको आहे ग़रीबनि खे इंसाननि खे हुकूक ॾियाराईंदो आहे छा ख़ैरपुर नाथन शाह वासी जेके ॿचिड़ा आहिनि छा ख़ैरपुर नाथन शाह जी पाकिस्तान में न आहे छा सिंध जो हिसो न आहे छा इन जाइ ते ॿचिड़ा स्कूल में पढ़ंदा आहिनि असां केतिरे पाणी में हींअर बीठा आहियूं खुदारा असां शहरनि खे वधीक तव्हां इम्तियाज़ में न विझो इन्हनि ॿचिड़नि जे लाइ तव्हां रेस्क्यू नथा मोकिलियो ही बुख ते वेठा आहिनि तव्हां काॾे मरी विया हो तव्हांखे सभु ओके नज़र थो अचे सभु कुझु ओके थी वियो ॿुधायो छा ख़ैरपुर नाथन शाह वासिन जे लाइ
निमैदा कादे विया आहिनि मेढा कादे वैया मेड़ जोई के ॾेखारियो था उते चओ था वॾी तबाही आई आहे मां इन बुट खां पुछण थो चाहियां रफ़ीक जमाली खां पुछण थो चाहियां तूं 1 करोड़ रुपया जेके मिलिया आहिनि ॿोॾि हिते आई आहे तव्हां किथे ख़र्च कया आहिनि ए सुप्रीम कोर्ट जा जज खुदा रा तूं बि निंड मां उथ तूं हिकिड़े माण्हू जे लाइ तूं आवाज़ उथारी थो चई थो मज़लूम आहे पाण मुरादो नोटिस थो वठी एतिरा मासूम बचड़ा पाणी में फाथल जो यादि रखिजो असांजे बचड़नि खे तव्हां ॿोड़ियो आहे असांजा घर बर बचा तबाह करे छॾिया आहिनि 2010 में बि हथ सां ॿोड़ियो आहे 2022 में हींअर बि हथ सां ॿोड़ियो आहे तव्हां हथ सां ॿोड़ियो आहे ज़ालिम तव्हां हथ सां ॿोड़ियो आहे अलाह बेपरवाह बादशाह तव्हां खां हिसाब किताब ज़रूरु थींदो अलाह तव्हांजे बचनि खां बि वठंदो हिसाब किताब जो तव्हांखे कंहिं शहवासियुनि खे हर भेरे असांखे ॿोड़ियो था सुप्रीम कोर्ट जा जज यादि रखजांइ तूं मरदे तोखां बि हिसाब किताब थींदो तोखां पुछण वारो मालिक यौमिद्दीन ओ तोखां हिसाब किताब कंदो जे तूं कंहिं शइ जो आवाज़ खे तूं न खयो हिननि खां पुछ 2010 में जेके कट लॻा हिननि बंदनि जे लाइ मरमत लाइ तव्हांखे करोड़ रुपया मिलिया उहे करोड़ रुपया काॾे कया अथव हाणे 2022 में जेके तव्हांखे करोड़ रुपया मिलिया तव्हां कहिड़े शहर ते ख़र्च कया आहिनि हिकु मिशनरी न आई आहे हिकु मिशनरी बि अचे हा त असांजो ख़ैरपुर नाथ शाह बची सघे पियो हिकु मिशनरी न आई आहे ख़ुदा वास्ते असांजा शहरी पाण मुरादो वीचारा भॼ टुक पिया कनि इन जे करे मां वस वारनि खे सॼे पाकिस्तान जे सॼी दुनिया जे माण्हुनि जे वस वारनि खे अपील थो कयां ख़ुदा रा हिन ख़ैरपुर नाथ शाह खे ॿियो भेरो ॿोड़ियो थो वञे इन शइ जी पूरी जांच कई वञे बेगुनाह असांखे छो थो मारियो वञे असांजा MP MNA उहे मरी विया आहिनि अलाह मरी विया आहिनि अलाह मरी विया आहिनि अलाह मरी विया आहिनि अलाह मरी विया आहिनि जेकॾहिं अलाह मरी विया आहिनि अलाह मरी विया आहिनि MP MNA कोन्हनि न उनजो आवाज़ आहे न उनजो कुझु आहे असांजो को निमाइंदो कोन्हे वो ज़ालिम तव्हां खां हिसाब किताब ज़रूरु थींदो वो ज़ालिम तव्हां खां हिसाब किताब ज़रूरु थींदो असांजो आवाज़ सुप्रीम कोर्ट जे जज न वरितो क़यामत जॾहिं तोखां हिसाब किताब थींदो यादि रखजांइ सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस उन खां बि हिसाब किताब ज़रूरु थींदो असांजा बचड़ा दरपतर 5 लख आबादी हींअर असांजी दरपतर आहे इन में असांजा बचड़ा मासूम कंहिं फाथल कैंपुनि में उन्हनि खे कॾहिं एॾो बेदर्दी सां असां ज़ुल्म कयो थो वञे एॾो बेदर्दी कंहिंसां न थींदो आहे किथे आहे रेस्क्यू माण्हू लाश लुड़नि था पिया असांजे लाशनि खे केरु कोन थो कढे तंहिंजे करे मां वरी बि इहो थो चवणु चाहियां राशन तव्हां खाओ मुराद अली शाह तूं पंहिंजो पेट भर तुझी टाइट भी न खपन तुझो राशन न खपे ज़ालिम तू पाण वञी खा पर असांजे माण्हुनि जी घटि में घटि को असांखे तहफ़ुज़ मिले